तो मूर न मट तोखे सिकमो थींदो सोजरो। इन अखर जो गुरु अर्जन साहब सां एॾी फिटिंग थी अचे थी, एॾी फिट थिए थी त टे पर गुरु अर्जन देव महाराजनि खां टे भाइर जेका विरती हुई उनखे इहो तखलस ॾिजे त कोई वधाउ न थींदो, न कोई अनड़त थींदो। महादेव विचों तमो गुणी थियो, न शादी के न परिवार न कुछ व्यवहारिक न परमार्थ। पृथ्वी चंद रजोगुणी थियो, माया ॾे ध्यानु रहियो, अकुड़ सां ध्यानु रहियो। हे सतोगुणी थियो, श्री राम सिर्फ़ पिता जे लाइ प्रीत रही। सहज में मौक़ो बणिजायो, सिक जो प्रगटाव कीअं थियो थोरो हिनखे नज़र में रखूं। श्री राम सोठ जो रामदास पातशाह जन लाहौर में जनम आहे, उते असां गुरुद्वारो ॾिसी आया आहियूं। 7 वरे जा हुया। माता पिता हिकु ई साल में चोलो छॾे विया। हरदास मन जा पुट हुआ। नानो वठी वियो पंहिंजे ॻोठु, उनजी बि ग़रीबी गुज़ारो। 13 वरे में उहो बि गुज़ारियो। हिन जे माउ पीउ न रहिया त नानाउनि खे रहणो पवंदो न। राम कुहर विकिणंदड़, ओहो कवर जा कुहर वरी बि जरवार में त विकिया। हिन जा उहे कुहर न गोईंदवार रहिया आहिनि, कुहर विकिणे थो। साहिब हुनखे न्याणी जो सॻु जीअं जवान थी आहे, ब्राह्मण खे चयूं कोई त साम्हूं संकेत ॾिए थो ब्राह्मण, साईं छोकिरो हेतिरो हुजे, मथे ते कुहर आहिनि, चए इहो ई हुजे। ओहो संत दृष्टि पइजी वई, उहो दामाद बणिजी पियो। धीअ बि शेवा कई, पति बि शेवा कई। तव्हां हितां सभु साखी आहे। श्री राम धीअ शेवा करे घर में गदी वठी वरिती, चयूं तूं वहंदड़ पाणी खे रोकियो आहे पर घर में दुख ईंदा। माफ़ी माफ़ी माफ़ी। इतिहास एॾो भरियो पिया। राम गुरु रामदास साहिब हिकु भेरे माता हितां खणंदा वञो न थोरो थोरो। श्री राम हेॾी शेवादान भाना। हा हा सनानु कराईंदे पिता खे सनानु थी कराए, काठ जी मंजी आहे, पहियो हिली वियो आहे। असां निकिरी वियो त पंहिंजी बांह ॾिनई त पावा जेके अंदरि किली में ठोकबा त उन सां किलियूं मथां हूंदियूं आहिनि न, उन सां हीअं लॻाइबो आहे। उहो किलियूं हथ में आहिनि, साहिबु समाधि में आहिनि। उहे जेका सिधनि खे लाइ कीअं समाधि लॻे साहिबु। ओहो अख जो खोलियो त पाणी सां गॾु खून ॾिठो। छा आहे ॾिठो, अरे अरे भाना आहे तूं, जेकी घुरे सो घुर बसि। हीअ बख़्शी थी वई रामदास पातशाह। हा हिकु भेरे चइनि सां भाना तुंहिंजे पति जा अॼु ॾींहं पूरा आहिनि, विचरत न थी। असां सिंध में रिवाज हो, असांजा जॾहिं पढ़ियासीं त नथ पाईंदा, छोकिरी कुआरी नथ न पाईंदी पढ़ण में। तीअं पंजाब में बि ईअं रिवाज हो। ॿियो कुझु न कयो, पंहिंजे नथ लाहे करे पिता जे चरणनि में रखिया। पुट हे छा? चयो तव्हां ई मूंखे सुहाग बख़्शो, अॼु तव्हांजे मुख मां हीअं हुकुम आहे। ओहो शेवा सदके सर न करे सघियो। चयो खण खण पंहिंजी पार न कंदो। असांजी उमिरि अञा 6 वरे 12 ॾींहं 5 महीना हुई, उहा तुंहिंजे पति खे बख़्शनि ऐं शेवा जो फल मिली वियो हुनखे। हाणे अचो हेॾे थोरे जल्दी। हुनखे चयूं बाबा असां न पुॼी सघंदासीं, असांजे अचण सां वॾो अटालो थो थी वञे विस्तार, ग़रीबी गुज़र हुयो, तोखे असां 5 सवात्र मोकिलींदासीं। पृथ्वी चंद खे चयूं, उनखे ख़बर हुई राम मन इहो सम्झंदो आहे त केरु केरु आहे, मां केरु आहे, हे केरु आहे, हे केरु आहे।
पर उहा माया जो पर्दो प्रभु जी हुकुम हुनजो ईअं आहे शेवा छॾे ईंदुमि मथां नंढो सुपत्र बि आहे प्यारो बि आहे सुपातर बि आहे तूं वञ बाबा हे शेवा केरु संभालींदो महादेव तूं वञ मुंहिंजो छा वञ अर्जन देव बचा तूं वञ हा बाबा पर सम्झो हुते सिख शेवक आहिनि प्यारो ॿार वञे थो को रोटी मल्हाईंदो को नेरनि मल्हाईंदो अगरि नेरनि जा राज घटि हुया रसोई कुझु ॾींहं पइजी वञनि मथां ॿार वांदो न थी पए सिक में जल्दी अचण जे करे थोरो चवांसि त जंहिंमहिल असां अॻियां न ॾियूं तेसिताईं हाली न ईंजांइ बसि उन भाव सां जो सभिनी जे प्यारनि जो प्यारु पूरो करे अचे श्री राम ईअं थींदो आहे पर उहा सिक एतिरी अंदरि खणी बीठी जो बाणी निकिरी पई मेरा मन डोचे मुंहिंजो मन चाहे थो गुरु दर्शन ताईं गुरु जे दर्शन लाइ एतिरो चाहे थो जो विलप करे चात्रकी न विलाप करे थो चात्रक वांगुरु चात्रक पखी थींदो आहे समुंड में त उहा बूंद बरसाति जी पवंदी आहे त टुंग अथसि घणो करे निकिरी वेंदो आहे उन मां न त कोई अंदरि वेंदो आहे हुनखे बींद मिली हुनखे त्रिपति थी वेंदी आहे मां एतिरो तरफ़ां थो विलप करे चात्रकी न्याई तिरखा न उतरे शांत न आवे बिन दर्शन संत प्यारे जी श्री राम मुंहिंजी उञ नथी लहे हाणे हिते पहिरियों पंहिंजे गुरुदेवनि खे गुरु बि सॼे संत बि सॼे श्री राम दर्शन संत प्यारे जी सृष्टि ते असांखे इहा ॼाण हुजे भॻवान खां पोइ अगरि श्रेष्ठतो शब्द धार्मिक दुनिया में आहे सर्वोच्च उहो संत आहे संत ई सतगुरु थींदो सतगुरु संत न सिरबो आहे संत सतगुरु सिरबो आहे जेको संत जी शरण में ईंदो आख़िर जेकॾहिं गुरु कंदो त कंहिं संत खे कंदो न राम दर्शन संत प्यारे जी हो घोड़ी जियो घोड़ घुमाई गुरु दर्शन संत प्यारे चिठी पहुती पहिरियों नंबर लिखियलु हुयो पृथ्वी चंद खे ॾिनो कीअं आवां सिख हीअं आवां जवाबु वठी ॾिनो हुनखे इहो ख़्यालु हुयो मथां ॾींहं सुभाणे जो अचनि साहिबनि चयो हाली तूं हिते रही पओ श्री राम साहिबनि सिख खे पहुचण न ॾिनई सिक वधी श्री राम तेरा मुख सुहावा ज्यों सहज धुन बाणी तुंहिंजे दर्शन कंदे अनहद धुन वॼी वञे आनंद अची वञे चिर हुआ देखे सारंग पाणी श्री राम तवजह पूरी तरह सां ध्यानु हुजे मूंखे वक़्तु थी वियो आहे तुंहिंजो दर्शन कहे तूं केरु आहे तूं रामचंद्र आहे मथां कंहिं ॿिए माना में अचूं सारंग माना धनुष पाणी माना हथ में धनुष खणंदड़ श्री राम भॻवान खे रामचंद्र जो माना भॻवान जी तशरी ॾिनई श्री राम तिरखा न उतरे हा तिरवाद के सारंग पाणी धनुष देश जहाँ तूं वसिया मेरे सजन मीत मुरारे जी तुंहिंजो देश धन आहे जिते तूं वसे थो श्री राम मुरार नालो श्री कृष्ण जो आहे मुर हिकिड़ो दैत हो उनखे मारण वारो श्री कृष्ण माना मुर दरित जो दुश्मन दुश्मन सां ई दसियो वेंदो आहे मारियो वेंदो आहे राम भॻवान खे जंहिं जहिड़ी दृष्टि सां ॾिसो आहे भॻवानु उनजे ओड़े नमूने साम्हूं आयो ॿई तखलस या प्यारा दर्शन हा त्रिखान उतरे शांत नावे मिलंदड़ हा वाहगुरु सारंग पाणी धनुष देश जहाँ तूं वसिया मेरे सजन मीत मुरारे जी हाँ घोड़ी जो घोल घुमाई गुरु सजन मीत मुरारे जी ॿी चिठी वई उहा ओड़े नमूने सां सुख पहुतो सुभाणे जो जवाबु मिलियुसि अञा रही पियो
सिक वधी अची कीअं वधी वई हिकु घड़ी न मिलते तव्हां कलयुग होता राम हे प्रभु जेकॾहिं हाणे तव्हां घड़ी न मिलियो कलयुग माना बाग़ी थियनि कलयुग माना मन बिगड़े थो हाणे राम सिक एॾी सीमा टपी वई जो हुण कलयुग होता हुण कद मिलिए प्रिय तुध भगवंता कॾहिं मिलंदे मुंहिंजा प्रिय भगवंत भगवंत जो तखलस थो ॾे ध्यानु ॾिजो लफ़्ज़नि ते प्रिय भगवंता रहण ॿिया आवे नींद न आवे मुंहिंजी उमिरि नथी गुज़रे वक़्तु नथो गुज़रे राति नथी गुज़रे बिन दर्शन गुरु दरबार जो गुरू जे दरबार जो दर्शन कंदे मुंहिंजो मन हाँ घोड़ी जो घोल घुमाए गुरुदर्शन गुरु दरबार जो टी चिठी पहुती आहे सिख खे चयूं तूं गुरू सां वटि पहुचाए छो हुनखे चइजांइ मां दर्शन करणा हुआ बसि ईअं थियो साहिबनि वटि पहुतो चिठी रखे चिठी साहिबनि ओहो नंबर 3 लिखियो पिया चए हे कीअं चए 2 चिठी में मां ई साईं खणी आयुमि हीअं ई पृथ्वी जो जवाबु ॾिनो पृथ्वीचंद घुरायो बाबा हे 3 चिठियूं आयल आहिनि हे 3 वांगुरु आहे 2 तो वठनि ओहो तकिड़ो जवाबु ॾेई वेठो मां वटि कोन्हनि शायदि बीठो आहे सिख मां ई चिठी खणी आयुमि मां ई तव्हां ई मूंखां वरिती तव्हां ई मूंखे जवाबु ॾिनो 2 चिठियुनि जो जवाबु राम माया केतिरो मत मूड़ करे थी जीव खे राम छल कपट करे थो वञे माता पिता सां माया केतिरो अंधो करे थी चयो चिठियूं तो वठनि ऐं तूं खणी चए न त असां घुरायो चवणो पइजियुसि मां वटि सिख खे चयूं हिनजे घर वञु किली में कोट पियो थी उहो कोट उतां लारियो आहे लाया उन कोट जे खीसे में 2 चिठियूं पियल आहिनि साहिबु कोट झले बीठा वरी चिठियूं तूं पाण कढ हिन में पियल चए तूं तव्हांजे सिर जो कसम आहे मां वटि चिठियूं कोन अंता थी वई चिठियूं कढी वयूं पढ़ी वयूं चङो हाणे भोग जी तुक उहो भाव ई पैदा न थियल आहे भोग जी तुक अंदरों आत्मा जो आवाज़ु निकिरे काथो उहो मन जे दाइरे में बीठो आहे राम मन माया सां मिलियल आहे अर्जुन साहिब खे चयो तोखे चओ भाग हुआ गुरु संत मिलाया जेको पहिरियों पद्धति ॾिने गुरु संत मिलाया छो जो कविता जी श्रेष्ठता इन में आहे जेका पहिरीं विषय हले तुक हले उन सां जुड़ी अचे मज़बूती अचे पहिरीं विषय खे गुरु संत मिलाया प्रभु अविनाशी घर में पाया सेव करी पलो चसां न विछड़ा अख चंब जेतिरो बि तोखां विछड़ा न ईअं शेवा में लॻो रहा जन नानक दास तुम्हारे जी दास माना मनींदड़ बिलाशक गुरु बणिजो पर दास जे शब्द खे कलंकित न कयूं झूठा न बणिजो सदायूं दास हलो पंहिंजे मन जी ग़ुलामी मन जी सदायूं दास अहिड़ो कमु न कयूं माफ़ी दास मीन्स मनींदड़ बसि तुंहिंजो ई मनींदड़ जेके तूं चए मूंखे करिणो आहे बसि संत जे संग सां जनम मटिबो आहे विवेक हले थो छा करिणो आहे छा न करिणो आहे इनखे विवेक चइबो आहे हे न करिणो आहे जेके न करण वारा कम आहिनि उहो ई पहिरियों धर्म आहे पहिरियों उहो न करण वारा कम छॾ हे कमु हुकुम आहे हे करिणो आहे न करिणो ई न आहे हे ई करिणो आहे बसि इहा इराद जी मज़बूती हूंदी तॾहिं करे पाईंदासीं हे साइड पासो न आहे श्री राम वाणी कंठ बसि उन जो मुल आहे ॾिसी करे वाणी जो साइड पासो थी वियो अंदरि न आहे अंदरि उहा हले साहिबु छा था चवनि गदी बख़्शिजी वई मां थोरो ई चइनि ॾियां त उन गदी जे वेहण लाइ साहिबनि जो के चिठियूं कोन वयूं गुरु नानक साहिब जो कुल ई 4 रहिया वेद कुल तीअण कुल भलन कुल सोढी कुल रामदास सोढी कुल वेंदे गोबिंद सिंह ताईं पंहिंजो परिवार हलियो आयो न जवाबु नथो अचे अरे
थोरो सावधान थी वियो पुटा थींदा हुया न गदी ते त को चिठियूं कोन हुयूं गदी वेहण जूं न को सिखण ॾे वियूं अचानक गदी थी वई या ख़बर न रही त गदी ते केरु आहे सम्झ में आयो हा छो जो टाइम ॿुधो पूरो थियल हो उहो ॾींहुं आख़िरी हुयो बसि हेॾे गदी न सावनि चोले छॾियो बसि हेॾो घटना घटिजी वई पोइ गुरदास सां मां थोरे एंड कयां हिते मामो जंहिंखो ग्रंथ साहिबु लिखायो हो ॿुधी करे पहुतो गुरु अमरदास पातशाह जो कोई पुटु न हुयो पुटु मोहन ऐं मोहरी हुया गुरु रामदास साहिब जो मामो थिए न गुरु अर्जन साहिब जो मामो श्री राम त रामदास साहिब भेण परिणियो हिन जो मामो थियो तुंहिंजो सालो खपे न 60 सालो हो कविशर हो कृपा हुई पहुतो भोजन में पतली दाल खाधई थोरो फुल्को साहिब हुन खां पुछे साईं हे भंडार में चई इहो भेण खां पुछो वञे हा पुछे सिक संगत कान काॾों पृथ्वीचंद कुझु मीलनि ते पंहिंजा सिख बीहारे छॾिया हुनखे ख़बर जो त गुरू हेॾे वेठो आहे हे वरी कुझु मील अॻिते वञी करे पंहिंजा सिख बीहाए पंहिंजा प्यारा उहे ॿुधाइनि त गुरू हेॾे आहे ईअं कमु आहिस्ते आहिस्ते वधंदो आयो बसि अॼु उनखे एसे रखंदा श्री राम सिख असां गुरमुख आहियूं श्रद्धा आहे आवो सजणा मुंहिंजा सजण हे अहिड़ो सजण आहे जेको सदाईं गॾु ई गॾु आहे सजण उहो जेको वक़्त ते कमु अचे पर हे हमेशह गॾु ई गॾु आहे हिन सां प्यार ई प्यारु करिणो आहे श्री राम हे अहिड़ो पड़ोसी सजण आहे बसि आत्मा जहिड़ो पड़ोसी ॿियो केरु थींदो तव्हांखे ख़बर हुजे क़ुर में बि लिखियलु आहे पंहिंजे में बि भई पड़ोसी सां प्यारु कयो भाउ खां वधीक पड़ोसी आहे छा भाउ किथे वेठो आहे हाली सॾु पड़ोसी ॾींदो न जेसिताईं भाउ पुॼे त वधि में वधि पड़ोसी हे हाणे तूं हिनखे यादि कर त हर वक़्तु तुंहिंजी रखिया ई रखिया आहिनि किथे बि आहीं किथे बि आहीं तुंहिंजो पड़ोसी बि किथे प्यारु कंदो कंहिं घर में आहे त सॾु ॾींदो बाक़ी त तोसां जेके थियणो आहे थी वेंदो आवो सजण ऐं देखा दर्शन तेरा हुन सजण जो जेको दर्शन आहे उहो सूक्ष्म अति सूक्ष्म उहो इंद्रियुनि खां मन खां ॿुधी खां परे भॻवान गीता में चयो मां इंद्रियुनि खां परे मन खां परे ॿुधी खां परे जेकी बचे मां आहियां उहा आत्मा थी उन भॻवान जो नालो आहे 2 अखरनि में अगम अगोचर छा अगम माना गम माना लख ॼाण में न अचण वारो मन जी ॼाण में न अचण वारो ऐं इंद्रियूं ऐं मन कमु करनि थियूं न संसार जे व्यवहार में परमार्थ में व्यवहार में ॿिन्ही जो साधन आहे मन ऐं इंद्रियूं कन शब्द खल सप्रश रूप अखियूं गंध श्री राम ऐं जेवा इहे 5 इंद्रियुनि जे विषय न आहे ॿुधण में छुहण में चखण में सूंघण में ॾिसण में उहो न अचण वारो आहे गो माना इंद्रियूं चर माना जेको इंद्रियुनि जे विषय आहे ॾिसणु ॿुधणु छुहणु उहा भॻवानु इहा न आहे श्री राम ऐं ॿुधी खां परे आहे तुंहिंजे अकुल ऐं दिमाग़ खां परे आहे त हिते उहो दर्शन जंहिंखां दर्शन तेरा पर उहो दर्शन कॾहिं थींदो जेको पाण कयो अथऊं उहो असां जॻह रखियो अथऊं शेयर कयो अथऊं साहिबु कोई सभा में बाणी कोन ॿोलिया आहिनि जेका ठाही अथऊं कंहिं बि गुरू सभा में कोन ॿोली आहे ॿोले विया 5 गुरू 5 पोथियूं ठहियूं पना ठहिया तंहिंखां पोइ ग्रंथ साहिबु बणियो जॾहिं वक़्त में सैकड़नि वरनि खां पोइ राम उन्हनि खे प्रभु जेकी करायो आहे उन्हनि जेकी पातो आहे शेयर कयो अथऊं भाग वारा गुरमुख वञी करे बाणी पढ़नि गुरू ॻाल्हाए थो मां पढ़ंदड़नि खे हिकिड़ी दीद जा वेनती रखां तव्हां पहिरियों अखर पढ़ो इहो भाव कयो त मां सम्झां छो हुकुम आहे पढ़णु ऐं ॿुधणु छा सम्झण लाइ
या सम्झ 84 लख जूणियुनि मां असांखे मिली आहे जो असांखे परमात्मा जेका ॿियनि खां वधीक ॾिनी आहे उहा ॿुधी ॾिनी आहे। ॿियूं सभु भोग जूणियूं आहिनि। भोग माना ॿिए पासे न खणिजो, भोग माना कर्म जो भोग, सम्झियासीं? हुनखे जेकी कर्म जो भोग भोगणो आहे भोगींदा, उहो नओं जनम न ठाहे सघंदा। हिन जनम में कर्म जे भोग सां गॾु गॾु असां नओं जेकी चाहियूं ठाहे सघंदा आहियूं। सम्झ में आयो? सावधानी सां ॿुधो। उदम ऐं प्राप्त ॿई कया तुंहिंजा, जेकी मिले प्राप्ति थियो थी उहो अॻियां जो उदम थियल आहे। जेके हाणे उदम कंदे उहो अॻियां ठहंदो, जंहिंखे 3 क़िस्मनि जा कर्म चइबो आहे। क्रियमान, संचित, प्रारब्ध। जेकी तूं पंहिंजे ख़्याल सां हाणे ठाहे थो उनखे क्रियमान चइबो आहे। इहो गॾु थींदो थो वञे। छा गॾु थींदो थो वञे? सॼे ॾींहं में जेतिरियूं तूं वासनाऊं कंदे उहा बीज बोइजी वियो। इन जे लाइ किरोड़े जनम थियनि था। संत जनम हर जस गायो, कोट जनम के दुख गवायो। असां त शब्द जे रस में फाथल आहियूं न, हेॾे वञूं कोन था त साहिबु छो था अचनि। किरोड़े जनम कीअं थी सघंदा आहिनि? पर चवनि था त आहे तॾहिं न। उहो आहे कीअं आहे? जेका बि तुंहिंजी वासना उथंदी इन लाइ प्रभु जे सिमरन में रहो। वासना जनम ॾींदी, कामना तुंहिंजे मन जी तोखे दुख ॾींदी। इंद्रियुनि जे विषय जी वासना ऐं मन जी कामना हर जीव खे दुख नथो वणे न, मृत्यु नथो वणे। बसि त तूं उन जो कारण तूं आहे। ऐं इहा प्रभु जी प्रेरणा सां थिए थी। हिन दोष न ॾिना आहे। प्रभु खे माया ईअं हलाइणी आहे। अरबे वरियो त अॻिला झगड़ा रदिला बदिला इहे सभु उनजो परिवार वठणु अचे थो। के पुट ॾियनि था, के वठनि था, के दुखी था कनि, के सुखी था कनि। न कंहिं पत्नी खे पति थो दुखी करे, कंहिं पति खे पत्नी दुखी करे, कंहिंखे पुटु पीउ खे दुखी थो करे, कंहिंखे पुटु पंहिंजनि पुटनि मोकिले कहिड़े ख़्याल जा। इहा सॼी लहणा ॾिनी आहे। पुट में सुख आहे भुल न कजांइ, स्त्री में सुख आहे, पति में सुख आहे। इहो पुंज फल आहे। जेसिताईं तुंहिंजो आहे उहो तोखे सुख मिली रहियो आहे। राम तुंहिंजो कोई कोन्हे, सभु अलॻि आहे। पंहिंजे टाइम सां मिलायूं। संजोग विंजोग दुए कार चलावे, लेखावे भाग। इहो एॾो फिटिंग आहे पूरी। बसि हर हिकु विजोग आहे न। हाणे जनरल त विजोग आहे न भाई। ज़ाल मुड़ुस घर में सॼो ॾींहुं वेठा हूंदा, थींदो कुझु कमु? या पीउ पुटु गॾु वेठा हूंदा, कोई कमु न कंदा त न। सभु को पंहिंजे पंहिंजे कंहिं महिल टाइम हिक ॿिए सां मिले थो, हाल वाल थियो, हिक ॿिए सां ख़ुशी, हिक ॿिए जो मान रखूं, हिक ॿिए जो ख़्यालु रखूं, कार्यो रास पियो थिए। बसि एतिरो ई न। बसि वरी विजोग थी वेंदो। गॾु कंहिंसां वेही सघंदो। कर्म तव्हांखे वेहणु न ॾींदो। जिते तव्हांखे गुरू नानक साहिबु अहिड़ी हिकु तुक चई आहे, लेखे ॿोलणु ॿोलणा। हे जेको ॿोलणु हली रहियो आहे, के गुरुमुख ॾिसी करे ॿोलणो थो पए न। इहो हिन महिल लिखियलु आहे। इहा सुभाणे वरी हीअ सभु हीअं न हूंदी। नानक साहिबु लेखे ॿोलणु ॿोलणा, इन खां अञा मथे ध्यानु ॾिजो सावधानी सां। लेखे खाना खाओ, कॾहिं तूं मां वटि खाईंदे, कॾहिं मां तो वटि खाईंदुमि। कॾहिं यार दोस्त हिक ॿिए सां सदाईं पियो खाए, कॾहिं विहांउ जो मौक़ो थियो उहो पहुतो कोन। ईअं करे न आयो, बीमार थी पियो, ॿारु हुयो, सफ़र ते हो, न पुॻो। राम जेको मिट माइट जे दुख सुख पहुचण जो मौक़ो आहे, उते किथे मिट माइट न पहुतो, सबबु बणिजी वियो। न थींदो। राम लेखे खाना खाओ, लेखे वाट चलाइए। अञा मथे जंहिं जंहिं धरती ते तुंहिंजो कदम, गुरू नानक पातशाह चए थो, उहो बि लिखियलु आहे। हिन महिल हिन धरती ते तुंहिंजो पेर पवणो आहे। त मया न छाजूं, उला न छाजा। सम्झ में अचे थो? जेकी वर्तिजी रहियो आहे हुकुम आहे। हुकुम छा खे चइबो आहे? तुंहिंजे कर्म जो फल उहो तुंहिंजे साम्हूं ईंदो। व्यक्ति जे तरफ़ां, चाहे प्रकृति जे तरफ़ां, माण्हू जे तरफ़ां, चाहे कुदरत जे तरफ़ां। जंहिं महिल जेके तुंहिंजे अचिणो आहे, सुठो या कसो, उहो अची रहंदो। सत्संग इहो सेखारे थो हुनखे जज़ब कर। तूं मुक़ाबिलो टकर खाईंदे दुखी थींदे न। हे छो थियो, हे छो थियो। सत्संगी बणिजण खां पोइ ऑब्जेक्शन ख़तमु करे थो, तुंहिंजा सत्संगी न बणियो। तूं प्रभु जे मथां आंगुर थो खणे, हे छो थियो। सो करे जे तोसां रज़ा आहे, उहो उहे करे थो जेको उनखे वणियल आहे। तूं हुन सां नथो क़बूल करे, सवाइ मन खे दुखी कंदे, ॿियनि खे दुखी कंदे। कीअं भाई? राम जी खे योग शिष्ट में सिखाए थो, हे राम जी, जिसको देवनेत कहते हो, जंहिंखे प्रभु जी इच्छा चवनि थो,
कोई और चीज़ नहीं हो। तेरा किया हुआ कर्म जो वक्त आने पर ज़ाहिर होता है। हुक्म आना तुझे कर्म जो फल जेकी करिया हो तोखे साम्हूं ईंदो। एको एक सभु आख वखाणे पर हुकुम पूछे त एको ॼाणे। हिकु हिकु चई ऐं मञण जी ताक़त न आहे। अरे हिकु जपण सां ई त ताक़त अचे न। कहो नानक जिन हुकुम पछाता प्रभु साहिब का तिन भेद जाता। राम छा थी पियो तूं राम राम जपियो, छा थी पियो तूं अलाह अलाह जपियो। सॼो शब्द चयल आहिनि। हुकुम हुकुम मञण जी ताक़त पैदा थी प्रभु जी यादि में। जेतिरो प्रभु जी यादि कबी मन खे संतुष्टि ईंदी, सहण जी शक्ति ईंदी, रज़ा में राज़ी थियण जी शक्ति ईंदी। तंहिं लाइ इन पासे वधाईंदा अचूं। कॾहिं बि भुल न कयूं। हो मुंहिंजो दुख लाहे प्रभु नाम जी मांगो राम ते हिकु दान मांगो। अड़े हिकु दान घुरण जो तरीक़ो सगल मनोरथ पूरन होवे। सभई मन जा मक़सद असांजा पूरा थियनि। सभु तुमरा न तूं यादि अची वेंदे हे जेके संतनि जा भंडारा हे हेॾा हे अरबनि जा हे सभु कुझु इहो नाम जे महिमान। अरे चला मुंहिंजा प्यारा आवो सजना हूं देखा दर्शन तेरा आपन रे घर। संत मत में हे ॾसियो अथऊं सूफ़नि हिरदो ॾसियो आहे। संत मत में आपन रे घर खड़ी टका बसि हिते मन खे टकाए वेही रहो। मैं मन चाहो घनेरा क्या पढ़िए क्या गुनिए क्या वेद पुराना सुनिए। पढ़े सुने क्या होई जो साजन मिलियो सोई। हर का नाम न जपस गंवारा क्या सोच है बारंबारा। अंधारे दीपक चाहिए। अखियुनि जी बूटियुनि जो अंधारो नज़र ईंदो न। वेठा रहो वेठा रहो वेठा रहो। हिकिड़े संत हैदराबाद में था संत कृष्णानंद स्वामी केवलानंद अनुभव ज्ञान सागर। उन लिखियो अंधारी कोठी और कारी पट्टी और अखियूं फूल बूटे तव्हां वेठा रहो चमकाट नज़र ईंदो। जेको राधा स्वामी सम्झाईंदा आहिनि भॼन ते वियो श्री राम कने अखियूं बंदि करे अखी बाज वेखणा वेण कना सुनणा। तंहिं लाइ आपनड़े घर खड़ी तकां मैं मन चाव घनेरा। बेटा साहिब चयो चढ़ी जबल चोट ते सरला कंदी सां त जबल ते चोट चढ़णो आहे। हे जबल चोट आहे सरला कंदी सां उते वेही सिमरन कयो प्रभु जो सिमरन कयो। मन चाव घनेरा सुन प्रभु मेरा मैं तेरा भरवासा। दर्शन देख भई इन्हे केवल तुंहिंजो दर्शन थियो आत्मा जो। हा मां न्यारो थी वियो सभ खां न्यारो। जंहिं प्रभु जा ॿ ख़ासि गुण आहिनि सर्वव्यापक और सर्व खां न्यारो। हे जेको ॿोलण वारो आहे इहो त प्रभु आहे न राम। पर हिनखे किथां कढी सघंदो हितां। सभ में रहंदे बि न्यारो आहे। आत्मा जी सता न खोटी चोटी ताईं आत्मा जी सता सां खून जो दौरो हले थो। गॾु बि आहे पर न्यारो बि आहे ॾिसण में न आहे। इन लाइ दर्शन बेख भई नेह केवल बसि उन मंज़िल अची वई। जनम मरण वॾे में वॾो दुख आहे जनम मरण जो। हे भारत देश असांजो मोक्ष प्रधान देश आहे। मोक्ष किथां मिलंदो ज्ञान मां। ज्ञान मिलंदो संतनि मां। श्री राम भॻवान कृष्ण गीता में चयो ॿिया जेके बि कामनाउनि जी पूर्ति करण वारा यज्ञ आहिनि उनखे सर्वाए दर्भ यज्ञ छा यानी धन सां कया वञनि। जेके बि यज्ञ पुत्र संतान जा अन्य अन्य बरसाति पवण जा जंहिंजा बि अॻे कई क़िस्म जा यज्ञ आहिनि। पर मोक्ष थींदो ज्ञान यज्ञ सां। मोक्ष थींदो गुरु ग्रंथ साहिब निरोड़ ज्ञान आहे न। ज्ञान सां ज्ञान गुरनि मां मिलंदो। गुरू जी शरण ईंदासीं। श्री राम त हिते जनम मरण वॾे में वॾो जेको दुख आहे इहो संतनि इन ॻाल्हि खे गहरो वरितो आहे। तॾहिं जेके बि सन्यासी थी विया ब्रह्मचारी थी विया कंहिंखे तंज़ीम जी दृष्टि सां एॾे न ॾिसूं भुल न खाऊं मता करे भुल करे विझूं। राम राम भई तूं करे ॾेखारे जेका तूं आङुर खणे थो हीअं सन्यासी आहे ब्रह्मचारी आहियो तूं करे ॾेखारे ख़बर पए न। मां कंहिं सिंधी परिवार में वेठो हुउमि जॾहिं घुमण आयुमि त कुझु सिख लाइ चई वेठो
त सॼी बिरादरी वेठी मां चयोमांनि ईअं ज़ैफ़ुनि वांगुरु वार वीचारनि खे केॾो हिकिड़ो थो पए तूं ज़ैफ़ां जी बणिजी ॾेखार इहे वार करे ॾेखार त कॾहिं अहिड़ो अखर अचनि न भुल में अचे हे छा थो करे पियो न सम्झियो जिन ॿोलिया उनजी ताक़त वॾी हुई उन्हनि जंहिंखे बि संदेश ॾिनो ब्राह्मण खे ब्रह्मचारी खे सन्यासी खे उनजी ताक़त हुई तूं असां ॼाण वठी करे की उन्हनि खे निंदत कयूं ग़लति न राम त स्त्री न पढ़िया छा आहे जनम जो दुख अॼु त पुटु ऑपरेशन थिया आहिनि या माउ खे ख़बर हूंदी हिकु छोटे से अंग मां हेतिरो ॿारु निकिरे छा न थींदी जवाबु ॾिजो या उन माउ ख़बर हूंदी न राम अरे ऐं मरण जो दुख शास्त्र लिखियो आहे उहो त ज़ाहिर आहे 60,000 विछुनि जो ॾंग शास्त्र लिखियो आहे असांजी चोठ में अम्मा हेॾे हिंदुस्तान आई मुंहिंजे घर में पहिरें बारी त बुआ रहियल हुई सुबुह 4 बजे मां ॿार सुम्हे पिया बुआ जो रड़ पई मस्तु बुआ एॾी जंड मां जंड पियल हो उतां बिना विछू निकितो आहे उन चक हयो आहे असुल हथ न पई अचे नांग जी ज़हर मथे चढ़ंदी आहे ऐं विछू जी जंहिंखे भॻवान जो न थियो हुजे छल इहो ख़्यालु हुजे उहो तंहिं महिल ॼण इअं हथ में न पई अचे त मां चयो न शास्त्र 60,000 लिखिया आहिनि हिकु विछू जो हाल आहे त मरण जो ॾुख शास्त्र ई लिखियो आहे शास्त्र ग़लति कंदासीं हर ॻाल्हि असांजे कोई तस्दीक थी सघंदी त भई असां ज़ाहिर करे सघूं हज़ारे ॻाल्हियूं आहिनि जेके विसार रखिणो पवंदो सभई ॻाल्हियूं अखियुनि साम्हूं थोरी थींदियूं 14 ॻाल्हियूं ॿुधल थींदियूं आहिनि 12 ॾिठल न थींदियूं आहिनि डॉक्टर दवा ॾिए थो असां ॾिठल आहे वठंदासीं तॾहिं न फ़ाइदो थींदो की न डॉक्टर चवंदा तूं वठी ॾेखार तोखे फ़ाइदो थिए थो असां तॾहिं वठंदासीं राम सावधानी जनम मरण दुख नास आहे केॾो वॾो दुख आहे उन जनम खां पोइ हिकु हिकु पुञु बि तो कयो तोखे जनम वठिणो पवंदो हिकु पाप बि कई तोखे जनम वठिणो पवंदो भॻवान जी गीता 18 अध्याय में लिखे थी ॿई सोने जा ज़ंजीर हो लोह जा ज़ंजीर राम पुञ बि तोखे जनम ॾींदो पाप बि तोखे जनम ॾींदो शरीर लाइ मिलियो आहे दुख सुख जे पूरब लाइ कयल न माफ़ी माफ़ी ऐं हिन जीव खे भिटकाइण वारा नाश करण वारा दुखी करण वारा हिकु विकार ॿियो अहंकार हिकु विकार जीव जा विकार ऐं अहंकार एॾो बुरो आहे जो विकारी खे कॾहिं शर्मसारी ईंदी अहंकारी खे शर्मसारी बि न ईंदी आहे इन लाइ रामायण में लिखी आहे जॾहिं तोखां शुभ कर्म थिए तॾहिं मुंहिंजी कृपा सम्झ तॾहिं जॾहिं अशुभ थिए तॾहिं पाण ॾो सम्झ सम्झासीं ओहो ॿई जनम ॾींदा हे त सावनि जो जनम हुअण दुख नास आहे त पोइ हे जनम त थियो मां केतिरो विश्लेषण कयां इहो समाज लाइ जेकी हली रहियो आहे संत अॻियां हुनजी पाड़े कढनि था जो संत नथो मिले संत ॻोल्हिया मथे असूर हलाइनि पिया हाणे डॉक्टर हकीम काॾे विया आहिनि हे काॾो मिलंदो ज्ञान जवाबु नथो मिले एक्स्ट्रा था ॻाल्हायूं असां सॼे संसार जे लाइ आहे सॼी मानव जाति लाइ आहे हिक जे लाइ न आहे मुंहिंजा प्यारा संतनि दया सां साईं धन थियो कॾहिं चई विधोसीं पर इहो संतनि चई छॾियो धन तूं भोगनि में उपयोग कंदे या सतकर्म में कंदे पुटु थियो संतनि जी दया सां ॼायो आहे तुंहिंजो मुरादो थींदो या नामुराद थींदो या संत ठीकु ॾींदा साईं तव्हांजी दया सां ॼायो आहे हले नथो अॻियां नथो मञे तो बिगाड़े थो सम्झासीं जवाबु नथो अचे हा पुटु जेकी बि घर में हिनजी हा में हा मिले थी उन्हनि खे करंदो या पाण निकिरंदो घरों छा कंदो जवाबु ॾिजो अॼु जो युग किथे बचियो आहे सम्झियो न मां थोरे में चयूं त छा जनमण जो इंद्रनि जे थोरे थोरे मज़े ते असां भोगे रहिया आहियूं वरना बाक़ी बचियल छा आहे धीअ खे चओ भॻी खड़ी आहे नुंहं खे चओ साड़ियूं खड़ी आहे जनरल छा थो हले जवाबु नथो थिए पुट खे चओ भॻो खड़ो आहे रहियो छा आहे आहे न आहे भॻवान करे असांजे जीव जी हिते आहे न मान्यता भई मां सां त तॾहिं सम्झा न ॿिए सां आहे न ईअं न
मरण सम्झे थो हर हिक जो थियणो आहे, इहा आहे, पर इहो निश्चय पाण खे नथो त मां बि मरी वेंदुमि। ईअं सभु कुझु चवंदो हिकु ॾींहुं वञिणो आहे बाबा, पर मां मरण त पाप छो थो करे भाई? मां थोरी चैन थो ॾियां। राम हिते साहिबु चवंदा बसि तूं ओॾे खजी वञे मथे, जनम मरण दुख नास आहे, जेको रस चइबो आहे न परमात्मा जो, उहो तुंहिंजे मन ऐं ॿुधी जे इंद्रनि जे दाइरे खां मथे ॾेई वञे मस्ती में, तॾहिं उहो रस ईंदो। तूं अकोले हिननि में अटकियल आहे, आस्ते पियो कॾहिं ताड़ी वॼाईंदे, कॾहिं आस्ते पियो राम चवंदे, कॾहिं हीअं पियो कंदे, नखरा पियो कंदे। अड़े ॿिया वॼाईंदा तूं नथो वॼाए। जेॾो छाणो हूंदो ज़माने जो ओतिरो छल कपट कंदो, ईअं आहे न, ओतिरो ॿिए जा सूखियम सूखियम ऐब पियो कढंदो। अड़े छा थो करे पियो, विनाश थो करे पंहिंजो, संसार जी सियाणप इहा कमु करे थी। वधीक राम न चवंदो, जेके चवनि था पागल आहिनि, तूं सियाणो आहे जेको आस्ते थो चए, न ॾिसंदा हो सेठनि खे, न ॾिसंदा हो। अरे राम जनम मरण दुख नास आहे। हाणे जॾहिं इहा स्टेज ईंदी आत्मा जी, तॾहिं पोइ सगली जोत जाता तूं स्वामी, जात में जोत, हे जात वेठा सां, जात में जोत, जोत में जाता। आत्मा शरीर जे आसिरे खड़ी आहे, शरीर आत्मा जे आसिरे खड़ो। फलीदा ख़ालिक ख़लक में ख़लक वसे, मंदा किसनो आखी तस्मिन कोई ना, किसनो कहिए नानका सभु कुझु छा पिया, कंहिंखे चऊं तूं हे सभु कुझु पाण। राम वणे थो सत्संग? मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा प्यारा, सगली जोत जाता तूं सोई। बसि जॾहिं इहा दृष्टि अची वेंदी आत्मा जी, पंहिंजो दर्शन थियो, अड़े जेको मां में आहे उहो ई त सभिनी में आहे। सगली जोत जाता तूं सोई, उहो जातो वेंदो सभिनी में मुंहिंजो प्रभु श्री राम। उहो सभिनी खे ख़ुशि करणु न वेंदो, उहो हिन सां मुंहिंजे हथु पहुचो जे, हिन सां हथु पहुचो जे, इहा ज़मानेबाज़ी आहे। विद्या इहा आहे जेको तुंहिंजे अॻियां अचे तो मां ख़ुशि थी वञे। मां इहो बि तरीक़ो सम्झायां, जेका तूं ख़ुशि करणु वञे तूं संसार ख़ुशि न करे सघंदे, तूं घर खे त ख़ुशि करे ॾेखारे, बुरी ॻाल्हि आहे। अरे गुरमुख तूं घर खे ख़ुशि नथो रखे, मां चवंदा बाबा तूं शिकायतुनि सां छो न भरियो पियो रहो, गुरमुख तुंहिंजे प्रति शिकायत न अचे। साईं तव्हांजो शेवक माउ अचे पुटु हीअं थो ॾे, जोइ अचे मुंहिंजो मुड़ुसु हीअं थो ॾे, न अड़े तूं घर खे नथो संभाले सघे, तूं संतनि जो थियो आहे, हे संत हेॾी दुनिया संभाले बीठा आहिनि, तूं हेतिरो नथो करे सघे जो घर खे संभाले, न संत सैकड़नि जा घर संभाले बीठा आहिनि न। चवां न चवां? श्री राम सगड़ी जोत जाता तूं सोई, बसि मिलिया भाए सुभाए। कुर्बान स्वामी शांति प्रकाश संत कंहिं चयो, साईं प्रभु सां प्यारु कीअं कयां, जो तूं मां सां